बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह तबारक व तआला जे नाले सां जेको वॾो रहमान आहे, रहीम आहे ऐं उहो रब हर शइ ते क़ादिर आहे। मालिक तूं म छॾे ज ऐं जियां तुंहिंजे आसरे सभई पाड़ियूं सूरजूं हिकु लहज़े मंझि लटेज, हिकु तूं मुंहुं न मटेज, ॿियो लोक मटियो त घुरियो। अस्सलामु अलैकुम मुंहिंजा तमामु नाज़रीन, उमेद करियां थी तव्हां सभु बिल्कुलु ठीकु हूंदव। खोड़ सारियूं दुआऊं अवां सभिनीनि जे लाइ, नेक तमन्नाऊं अवां सभिनीनि जे लाइ। ऐं अवां जी पंहिंजी मेज़बान ताहिरा जोयो ऐं ट्रांसमिशन अज़मत रमज़ान में अवां सभिनीनि खे दिलि जी गहराई सां मां भली कार चवां थी। माशाअल्लाह असांजो 22हों रोज़ो ऐं 22हें रोज़े जी ट्रांसमिशन हिन वक़्तु अवां ताईं नाज़रीन लाइव पहुची रही आहे मेहरान टेलीविज़न नेटवर्क तरफ़ां। ऐं फेसबुक ते बि तव्हां असांजा मुख़्तलिफ़ हिन ट्रांसमिशन जा हिसा ॾिसो था, अवां ताईं पहुचनि था। यूट्यूब ते चैनल बि मौजूदु आहे मेहरान टीवी एंटरटेनमेंट जे नाले सां। हिन ट्रांसमिशन सां नाज़रीन साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे ऐं टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजणु सबबि सिंध जी सभ खां वधीक पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। पोइ सहरी जो वक़्तु हुजे ऐं इफ़्तार जो वक़्तु हुजे, चांहि जी ज़रूरत पवंदी आहे। ऐं टपाल मेज़बान जो जेको ऑप्शन आहे उहो तव्हां ई असां सभिनीनि वटि मौजूदु आहे, जेको सुठो ऑप्शन आहे। असां जॾहिं माह रमज़ान जी ॻाल्हि कंदा आहियूं त यकीनन हिन महीने खे पाण ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में गुज़ारींदा आहियूं। हर घर में उहे रौनकूं, हर घर में बरकतूं, उहे फज़ीलतूं ऐं माह रमज़ान जो महीनो ऐं इबादतूं ॾाढो सभु इलाही ख़ूबसूरत लॻंदो आहे। सॼो साल इंतज़ारु हूंदो आहे, पर रमज़ान जो महीनो जॾहिं ईंदो आहे त ॾाढो जल्दी बि गुज़री वेंदो आहे। ईअं बि हूंदो आहे घणा माण्हू उन्हनि खे जॾहिं वर्क खां, पंहिंजे कम खां घणो स्पेस मिले थो, तव्हांखे जेकॾहिं मोकलूं मिलनि थियूं ऐं तव्हांखे टाइम घर में स्पेंड करण जे लाइ मिलंदो आहे त उहो ॾींहुं ईअं लॻंदो आहे वॾो आहे। ऐं जॾहिं तव्हां कम में मसरूफ़ आहियो त पोइ यकीनन टाइम जल्दी गुज़री वेंदो आहे। मां स्कूल्स जी ज़रूरु ॻाल्हि करणु चाहींदमि। स्कूल्स असां सभिनीनि खे ख़बर आहे त असां वटि जेको हींअर तेल जो ऐं पेट्रोल डीज़ल जो जेको बहरान हिन वक़्तु मौजूदु आहे, उनजे करे स्कूल्स बंदि कया विया आहिनि ऐं ऑनलाइन क्लासिस ऐं ऑनलाइन स्टडी जो ॿुधायो वञे पियो। पर जॾहिं असां 365 ॾींहं ॾिसूं था साल जा, उन में 170-76 ॾींहं चवनि था त हूअं ई जेको आहे न मोकलूं थियनि थियूं। उन में सैटरडे संडे छंछरु ऐं आचर जूं मोकलूं ऐं उन सां गॾाए जेकॾहिं जून जुलाई जूं मोकलूं ॾिसजनि थियूं या आम मोकलूं असां वटि जेके थींदियूं आहिनि त 176 मोकलूं 365 ॾींहंनि मां हूअं ई थियनि थियूं। बाक़ी 188 डेज़ 89 डेज़ कुझु ईअं ई बचनि था। उन में बि घणा ॿार ॾिसंदा आहियूं त को न को अहिड़ो सबबु हूंदो आहे ॿार मोकलूं कंदा आहिनि। कुझु स्टूडेंट्स जेको आहे स्कूल फंक्शनल हुजनि था, ज़ाहिरी ॻाल्हि आहे तादाद त स्कूलनि में मौजूदु हुजे थो, पर घणे भाङे असां वटि जेको आहे सो मोकलूं घणियूं बि ॾिनियूं वेंदियूं आहिनि। पर हिन तरह जो जॾहिं कुझु बि असां वटि मामिलो थिए थो त वरी स्कूल बंदि थियनि था। त एजुकेशन जे हवाले सां थोरा जेकॾहिं क़दम सोची सम्झी वरिता वेंदा त यकीनन एजुकेशन बहितर हूंदी त पोइ उहे मुआशरा सुधरनि था। नाज़रीन, मां ॿुधाए चुकी आहियां टपाल मेज़बान जो साथ मौजूदु आहे हिन ट्रांसमिशन सां। ऐं आयल जेके मुंहिंजा मुअज़्ज़िज़ महिमान आहिनि उन्हनि जी तरफ़ मां अॻियां वधणु चाहींदमि। पहिरियों नंबर सीट ते जनाब कारी मोहम्मद अली साहिबु असां सां गॾु मौजूदु आहिनि ऐं उन्हनि जी अकेडमी बरकतुल इस्लाम अकेडमी, माशाअल्लाह इलाही ॿार जेके आहिनि उन्हनि जी अकेडमी में उन्हनि वटि पढ़नि था। नातिया कलाम हिकिड़ी ज़बरदस्त अंदाज़ में सिखिया हली रही हूंदी आहे। मेहरान टेलीविज़न जो बि पाण हिसो आहिनि, तव्हांखे भली कार चऊं था अज़मत रमज़ान ट्रांसमिशन में। उन खां अलावा असां वटि हुरैन फातिमा मौजूदु आहे ऐं हुरैन नंढी आहे पर आवाज़ इलाही सुठो अथसि माशाअल्लाह सां। हुरैन आपको मैं वेलकम कहती हूँ अज़मत रमज़ान ट्रांसमिशन में। उन खां अलावा जी असां वटि खतीजा खलील मौजूदु आहे ऐं खतीजा जो बि आवाज़ु ॾाढो सुठो, ॾाढो प्यारो आहे। खतीजा आपको भी मैं वेलकम कहती हूँ अज़मत रमज़ान में। नाज़रीन, ट्रांसमिशन हिन वक़्तु हवा ताईं पहुचाई वञे पई मेहरान टेलीविज़न नेटवर्क तरफ़ां ऐं चाहींदसि त घणो वक़्तु न वठां, असां हमद बारी ताला जी तरफ़ अॻियां वधूं ऐं ख़ूबसूरत आवाज़ु हूंदो कारी मोहम्मद अली साहिब जन जो। जी बिस्मिल्लाह। दुरुशिफ़ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद। अल्लाहु 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 अल्लाह अल्लाह अल्लाहु अल्लाहु। ये ज़मीं जब न थी, ये जहाँ जब न था, चांद सूरज न थे के
कशा जब न था, राज हक भी किसी पर आया जब न था, तब न था कुछ यहाँ, तब न था कुछ यहाँ, था मगर तू ही तू। अल्लाहू 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 अल्लाह अल्लाह अल्लाहू अल्लाहू अल्लाहू। पहुँचे मेराज में अर्श पर मुस्तफ़ा, फिर न माबूद बंदे में पर्दा रहा, और मलाइक ने हजरत से झुक कर कहा, सारी मखलूक में हक नुमा तू ही तू। अल्लाहू 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 अल्लाह अल्लाह अल्लाहू अल्लाहू अल्लाहू। पढ़िए ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। खुल जाए दर जन्नत के, दोज़ख की सब आग बुझे, दिल से कोई एक बार कहे ला इलाहा इल्लल्लाह, हक़ ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। ये कलमा नबी से मिलाता है, वहदत का जाम पिलाता है, मुर्दा दिलों को जिलाता है, ला इलाहा इल्लल्लाह। अर्ज़ गुलाम फ़कीर के अब, दाखिल जन्नत हो हम सब, मौला ज़िक्र कबूल हो ये या रब, ला इलाहा इल्लल्लाहु मुहम्मदुर रसूलुल्लाह। सुभान अल्लाह जी, सुभान अल्लाह, माशा अल्लाह। हुरैन असां वटि मौजूदु आहे ऐं हुरैन फ़ातिमा खां नातिया कलाम ॿुधंदासीं। जी हुरैन, बिस्मिल्लाह। कुत्रा मांगे जो कोई तू से, दरिया दे दे मुझको कुछ और न दे, अपनी तमन्ना दे दे, कतरा मांगे। मैं इसे ज़ाज़ी के लायक तो नहीं हूँ, लेकिन मैं इसे
बरसाएगी ये गुंबदे खजरा दे दे कतरा मांगे वो जो आसूदगी चाहे उन्हें आसूदा कर वो जो आसूदगी चाहे उन्हें आसूदा कर बेकरारी की लताफत मुझे तन्हा दे दे कतरा मांगे तेरी रहमत का ये एजाज नहीं तो क्या है तेरी रहमत का ये एजाज नहीं तो क्या है कदम उठे तो ज़माना मुझे रास्ता दे दे कतरा मांगे माशाल्लाह माशाल्लाह। नाज़रीन अॻियां वधूं था, ब्रेक जो वक़्तु थी वियो आहे, सो पहिरीं साई जी तरफ़ अॻियां वधूं था, पोइ ट्रांसमिशन खे कंटिन्यू कयूं था। साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो। काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे ॿीहर भलीकार चवां थी अज़मत रमज़ान में, ऐं माह रमज़ान जी हीअ ट्रांसमिशन माह रमज़ान जो महीनो असांखां मोकिलाइण ते आहे, ऐं ही उहो अशरो आहे जंहिं अशरे में जहन्नम खां निजात जो अशरो असां सभिनीनि खे नसीब थिए थो, ऐं उन लाइ इंसानु यकीनन इबादत करे थो, दुआऊं घुरे थो, ऐं 5 उहे रातूं जिन खे ताक़ रातूं चयो वञे थो, ऐं जिन जे लाइ हुकुम इहो आहे, बयानु कुझु इन तरह आहे त उन्हनि खे ॻोल्हियो वञे 21 जी रातुनि में, ऐं लैलतुल क़द्र जी उहा राति जंहिं इंसान खे नसीब थिए थी, पोइ हज़ारनि सालनि जी इबादत खां उन राति जी इबादत सभ खां अवल आहे, बहितरीनु इबादत आहे। ऐं यकीनन
हर को जेको आहे सो पंहिंजे घरनि में इबादतूं करे थो, पर लैलतुल क़द्र जी जेका राति हूंदी आहे या इन्हनि ताक़ रातिनि जा जेके रोज़ा हूंदा आहिनि, उहे जेके इबादतूं हूंदियूं आहिनि, उहे इंसानु दिलि सां करे थो ऐं ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में माह रमज़ान अवां सभिनीनि जो यकीननि गुज़री रहियो हूंदो। सो चंद ॾींहं आहिनि, कुझु ॾींहं आहिनि, असांखे जेतिरो थी सघे, जेतिरो टाइम मिले त पंहिंजी इबादत खे उहो टाइम ॾियूं। ऐं हूअं बि चवणी ॾाढी आम आहे त इबादत इंसान ऐं अलाह जे विच जो मामिलो आहे, त घणा माण्हू सुवाल कंदा त तव्हां केतिरी इबादत कई आहे या तव्हां रोज़ा रखो था नथा रखो। सो घणा माना इंसाननि जे लाइ इंसान खे जेको आहे न ख़ुदा न थियणु घुरिजे। तव्हां जेतिरो थी सघे पंहिंजे लफ़्ज़ सां सुठो ॻाल्हायो, पंहिंजे लफ़्ज़नि सां सुठाईअ खे बयानु कयो। अदरवाइज़ उहो मौला अली इस्लाम जिन जो बि कॉल मुबारक आहे त अव्हां खे जेकॾहिं कंहिंखे परखिणो आहे न, कंहिं इंसान खे ॾिसणो आहे त पोइ तव्हां उनखे ॻाल्हाइणु ॾियो ऐं तव्हां उनखे ॾिसो त उहो इंसानु जेको आहे जॾहिं उहो हम कलाम थिए थो त उहो कीअं ॻाल्हाए थो, त तव्हां उन इंसान खे आसानी सां उहो ॾिसी सघो था त हू हक़ीक़त में उहो छा आहे। नाज़रीन, ट्रांसमिशन सां असां वटि जंहिंजो साथ मौजूदु आहे, टपाल मेज़बान जो साथ मौजूदु आहे ऐं टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चांहि टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजणु सबबु सिंध जी सभ खां वधीक पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। अॻियां वधूं था, असां वटि ख़तीजा मौजूदु आहे। ख़तीजा ख़लील का नातिया कलाम ॿुधंदासीं। बिस्मिल्लाह। तलब भी यहाँ मिलती है आते जाते, बेतलब भीख यहाँ मिलती है आते जाते, बेतलब भीख यहाँ मिलती है आते जाते, ये वो दर है, हाँ ये वो दर है, ये वो दर है कि जहाँ दिल नहीं तोड़े जाते, ये वो दर है। ये है आका की इनायत, वो करम करते हैं। ये है आका की इनायत, वो करम करते हैं, वरना हम जैसे, हाँ वरना हम जैसे, वरना हम जैसे कहाँ दर पे बुलाए जाते, ये वो दर है। उनकी दहलीज़ के मंगते बड़ी मौज में है, उनकी दहलीज़ के मंगते बड़ी मौज में है, हमसे अगियार के टुकड़े नहीं खाए जाते, हमसे अगियार के टुकड़े नहीं खाए जाते, ये वो दर है कि भूल जाते थे सहाबा भी गमों को अपने, भूल जाते थे सहाबा भी गमों को अपने,
थे जो सरकार को आते जाते। ये वो दर है कि जहाँ दिल नहीं तोड़े जाते। ये वो दर है। सुभान अल्लाह, माशाल्लाह, इलाही ख़ूब, इलाही ख़ूबसूरत। ऐं इहे अशार ॾाढा ख़ूबसूरत मूंखे लॻा त ही उहो दर आहे जंहिं दर ते दिलि टोड़िया न वेंदा आहिनि। ऐं वाक़ई में इंसानु जॾहिं उमेदूं रखणु शुरू कंदो आहे न, चवंदा आहिनि त तव्हां कंहिंमां बि उमेदु था रखो, छो त पोइ वरी ज़ाहिरी ॻाल्हि आहे, उमेदूं इंसान खे तकलीफ़ ॾींदियूं आहिनि, दुख ॾींदियूं आहिनि। को बि माण्हू हुजे, केतिरो बि तव्हांजो पंहिंजो हुजे, पर पहिरीं उहो पंहिंजे बारे में सोचींदो आहे। ऐं असांजो आका हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो उहो शान आहे जंहिं बार बार चयो आहे मुंहिंजी उम्मत, मुंहिंजी उम्मत, मुंहिंजी उम्मत। ऐं जॾहिं उन आका हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे सदके में इंसानु घुरे थो त उनखे मिले थो ऐं बेहिसाब मिले थो। अच्छा, हिकिड़ी आदत ॾाढी सुठी आहे त अलाह खां जेकॾहिं इंसानु सुठो गुमान रखे थो त पोइ अलाह साईं तव्हांजी जेके बि मुश्किलातूं आहिनि उहे यकीनन आसान बि थियनि थियूं, पर जेको गुमान आहे, जेको तव्हां सोचो था, उहो तव्हांखे नसीबु थिए थो। ईअं चवण जो इंसानु जेको आहे न, पाण खे आदत हुजणु घुरिजे त मसइलो आहे अलाह साईं आहे, उहा तकलीफ़ दूरि कंदो। का परेशानी आहे, हू परवरदिगार आहे जेको परेशानी खे दूरि कंदो। का बीमारी आहे, अलाह साईं शिफ़ा ॾींदो। त अलाह मां जेको गुमान सुठो हुजे थो त बेशक रब पोइ उन ई अंदाज़ में नवाज़े थो। मोहम्मद अली असां सां गॾु मौजूदु आहिनि। कारी मोहम्मद साहब खां पुछंदासीं, मोहम्मद भाई, ऐसा है कि अल्लाह से जैसा गुमान रखो वैसा नसीब होता है इंसान को? अल्लाह रब्बुल इज़्ज़त के ज़ात वो ज़ात है कि जब बंदा कोई चीज़ का गुमान रखता है, वो गुमान से बढ़कर अल्लाह ताला उसको अता फरमाता है। बंदे ने गुमान रखा कतरे का, अल्लाह रब्बुल इज़्ज़त समंदर अता फरमाता है। बंदे ने गुमान रखा ज़र्रे का, अल्लाह करीम बढ़कर अता फरमाता है। कुरान करीम फुरकान हमीद में आयत मुबारक है जिसका तर्जुमा यह है कि अल्लाह रब्बुल इज़्ज़त की दी हुई नेमतों का जो है वो शुक्र अदा करो, और जब बंदा अल्लाह रब्बुल इज़्ज़त की दी हुई नेमतों का शुक्र बजा लाता है तो अल्लाह रब्बुल इज़्ज़त उसके काम में मज़ीद दुगने बरकत अता फरमा देता है। जी बिल्कुल बिल्कुल ऐसा ही है, माशाल्लाह जी। अच्छा मोहम्मद भाई, ये तीसरा अशरा है, क्या कहना चाहेंगे? जी बिस्मिल्लाह रहमान रहीम। ये आखिरी जो अशरा है इसकी बड़ी फजीलत और बरकतें हैं। अभी एक ताक रात जो है वो चली गई है, एक रात ताक रात जो है वो अब आने वाली है, और इसकी फजीलत यह है कि इस रात के अंदर, इस आखिरी अशरे की रातों में गिरिया गुजारी करो, अपने गुनाह से माफ़ी करो, इस्तग़फ़ार करो, दुरूद पाक की कसरत करो, नवाफिल की कसरत करो, और जितना हो तिलावत कुरान करीम फुरकान हमीद पढ़ो। कुरान करीम फुरकान हमीद तिलावत इसलिए कहा गया है कि इस महीने में अल्लाह रब्बुल इज़्ज़त ने कुरान करीम फुरकान हमीद का नुज़ूल फरमाया। इस महीने में अल्हम्दुलिल्लाह अल्लाह रब्बुल इज़्ज़त ने माह रमज़ान मुल्क पाकिस्तान और बिलखुसूस कुरान करीम फुरकान हमीद की अज़मतों से माला माल फरमाया। तो हमें चाहिए कि हम कुरान भी पढ़ें इन 10 दिन जो बचे हैं, और जब आखिरी जो रोज़ा यानी कि 29वीं जो शब आएगी उसको जो है इबादत दिल लगा के करनी है, क्योंकि पता इन जो हमने 28 दिनों में नहीं की है वो आज जो है हमारी बख्शिश का परवाना अल्लाह रब्बुल इज़्ज़त ने। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। इलाही ख़ूबसूरत तव्हां ॻाल्हि कई आहे त तव्हां 28 ॾींहंनि जी जेका इबादत कयो था, थी सघे थो उहा राति तव्हांजे इंतज़ार में हुजे, छो त इंसान खे जे लाइ त हुकुम आहे त तव्हां इन्हनि रातिनि खे ॻोल्हियो, पर इन्हनि रातिनि जी जेका इबादत आहे उहा यकीनन अफ़ज़ल तरीन इबादत आहे। ऐं जेतिरो थी सघे अल्लाह साईं खे जेको आहे न उहा दुआ ख़ूबसूरत लॻंदी आहे। इंसान जो जेको घुरणु आहे या हुनजो जेको घुरण जो अंदाज़ आहे, अल्लाह तबारक व ताला जी दरबार में उहो अघिजी वेंदो आहे। ऐं परवरदिगार खे इंसान जो घुरणु बेहदि पसंदि आहे। त अल्लाह खां ईअं घुरिजे जीअं नंढड़ो ॿारु रोई पंहिंजो ज़िद मञराईंदो आहे न, पंहिंजे अल्लाह जे साम्हूं इंसान खे ईअं ई पंहिंजो जेको आहे न दुआऊं रखणु घुरिजनि, त यकीनन रब ॿुधंदो आहे। अच्छा जी, असां अॻियां वधूं था ऐं नातिया कलाम ॿुधणु चाहींदासीं। चंद अशार चाहूंगी मोहम्मद भाई आप सुनाएं, बिस्मिल्लाह। तुरते पक अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मौलाना मुहम्मद मादनिल जूद वल करम व आलिहि व बारिक वसल्लम सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह
वसल्लम अलैका या हबीबल्लाह। ली खमसतुन उतफी बिहा हर्रल वबा इल हातिमा अल मुस्तफ़ा वल मुर्तज़ा वबनाहुमा वल फातिमा सल्लु अलैहि वालैहि सल्लु अलैहि वालैहि। प्यारे नबी है मुस्तफ़ा जिनकी रज़ा है रब की रज़ा। शम्सो दुहा बदरो दुजा शम्सो दुहा बदरो दुजा यानी मुहम्मद मुस्तफ़ा सल्लु अलैहि वालैहि सल्लु अलैहि वालैहि। हूरो मलक है जिनके गदा वो सैयदा है वो तैयबा। जिब्रील भी करता है हया रुतबे में है खैरुन्निसा सल्लु अलैहि वालैहि सल्लु अलैहि वालैहि। मौला हसन है मुजतबा है हो बहू जैसे मुस्तफ़ा। बाबा के जिनके शेरे खुदा बाबा है जिनके शेरे खुदा लब चूमते हैं खुद मुस्तफ़ा सल्लु अलैहि वालैहि सल्लु अलैहि वालैहि। करबल में थी बस ये सदा मौला हुसैन है बादशाह। कुंबा फिदा जिसने किया कुंबा फिदा जिसने किया जिसने बचाया ला इलाहा सल्लु अलैहि वालैहि सल्लु अलैहि वालैहि। सुबहानल्लाह जी सुबहानल्लाह माशाअल्लाह। ऐं रमज़ान जे महीने में रोज़े जी हालत में जॾहिं माण्हू नातिया कलाम ॿुधे थो ऐं उन ज़िक्र में वेहे थो त यकीनन वक़्तु बि इलाही जल्दी गुज़रंदो आहे ऐं ॾाढो ख़ूबसूरत बि लॻंदो आहे। नाज़रीन इन ट्रांसमिशन खे अॻियां बि वधायूं था पर वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में बहितरीनु मज़ो मिले थो। काॾे न वञिजो, तव्हां असां सां गॾु रहिजो। नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार चवंदी अज़मत रमज़ान में ऐं माह रमज़ान जी ट्रांसमिशन हिन वक़्तु तव्हां ताईं पहुचे पई माशाअल्लाह सां 22 रोज़ो ऐं ही आख़िरी अशरो आहे जंहिंजी तमामु घणी फ़ज़ीलत आहे जंहिंजी तमामु घणी बरकत आहे। सो जेतिरो वक़्तु थी सघे पंहिंजी इबादत खे वक़्तु ॾिजे ऐं माह रमज़ान आम ॾींहंनि में बि तव्हां इबादत करियो था पर माह रमज़ान जा ही जेके ॾींहं हुजनि था रोज़े जी जेका सूरत मतिलबु उन हालत में माण्हू हुजे थो ऐं उन वक़्तु जेका इबादत करे थो उहा यकीनन उहा वधीक इंसान खे सुकून ऐं सुरूर ॾींदड़ हूंदी आहे। नाज़रीन साथ मौजूदु आहे हिन ट्रांसमिशन में टपाल मेज़बान सिंध जी पहिरों नंबर चाहे ऐं टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजणु सबबु सिंध जी सभ खां वधीक पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। अॻियां वधूं था ऐं असां वटि माशाअल्लाह सां 3 नातख़्वान हिन वक़्तु मौजूदु आहिनि। नंढड़ी हुरैन मौजूदु आहे। हुरैन आपसे नातिया कलाम सुनेंगे, बिस्मिल्लाह कीजिए।
अश्क मेरे नात सुनाए तो अजब क्या। आज अश्क मेरे नात सुनाए तो अजब क्या। सुनकर वो मुझे पास बुलाए तो अजब क्या। सुनकर वो मुझे पास बुलाए तो अजब क्या। उन पर तो गुनहगार का सब हाल खुला है। उन पर तो गुनहगार का सब हाल खुला है। इस पर भी वो माशाल्लाह जी माशाल्लाह। हुरैन बहुत खूब ऐं असां जॾहिं बि ॿारनि खे विहारींदा आहियूं त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उन्हनि ॿारनि खे एप्रिशिएट करणु चाहींदा आहियूं, उन्हनि खे स्पेस ॾींदा आहियूं, उन्हनि खे स्क्रीन ॾींदा आहियूं ऐं जेके बि ॿार हिते अचनि था ऐं नातिया कलाम पढ़नि था, तिलावत क़ुरान करीम जॾहिं हू असांजे हिन ट्रांसमिशन में वेही करे रिसाइट कनि था क़ुरान पाक खे त यकीनन ख़बर पवंदी आहे त उन्हनि ॿारनि जी हिकिड़ी तरबियत हूंदी आहे, हिकिड़ी तालीम हूंदी आहे ऐं पेरेंट्स माना ॿारनि खे टाइम ॾियनि था, प्रॉपर वक़्तु ॾियनि था, स्कूलिंग उन्हनि जी, वरी उन खां पोइ उन्हनि जी ट्यूशन्स ऐं गॾोगॾु वरी मदरसनि में उहे ॿार वञनि था त यकीनन ॾाढे सुहिणे अंदाज़ सां पढ़ंदा आहिनि। और हुरैन माशाल्लाह बहुत खूबसूरत आवाज़ है आपकी, बहुत खूबसूरत अंदाज में आप नातिया कलाम पढ़ रही हैं। जी हाँ प्लीज़। ये अल्हम्दुलिल्लाह एक बात मैं कहना चाह रहा था, तकरीबन लोगों को पता है ये मेहरान टेलीविज़न का खासा रहा है कि नए टैलेंट को अल्हम्दुलिल्लाह प्रमोट करता है और इसमें मेहरान टीवी की पूरी टीम, मैनेजमेंट, इसके मालकान और बिलखुसूस हमारे उस्ताद अल्लाह करीम को आबाद शाद कि जो लोगों को नया मौका देते हैं। आजकल ऐसे चैनलों पे मौका नहीं दिया जाता। हाँ, जिस अंदाज से यहाँ मेहरान टेलीविज़न पर नए टैलेंट को प्रमोट किया जाता है, दुआ करता हूँ, दुआ गूँ अल्लाह करीम इन तमाम मैनेजमेंट को मेहरान टीवी की बरकत अता फरमाए। आमीन आमीन। अच्छा मोहम्मद भाई, वैसे मतलब स्क्रीन अगर मिले, स्पेस मिले तो बच्चे का कॉन्फिडेंस बहुत इनहेंस होता है, बच्चे का कॉन्फिडेंस अच्छा होता है। और आपकी तो अकेडमी है, आपके पास तो माशाल्लाह बहुत सारे बच्चे आते हैं, तो क्या टाइमिंग होती है, किस तरह वो पूरी क्लासेस का माहौल होता है? मैं चाहूँगी थोड़ा एक्सप्लेन करें उसका भी। मैं ज़रूर आपको बताता हूँ। हमारे यहाँ इंशाल्लाह मदरसा जो है सुबह 11 बजे से लग जाता है। 11 से 12 1 घंटे की क्लास होती है, फिर एक घंटे का स्पेस आता है, 1 घंटे का स्पेस होता है। फिर 1 बजे से लेके जो है फिर वो अल्हम्दुलिल्लाह 4 बजे तक क्लासेस का सिलसिला शुरू होता है, जिसमें कुरान करीम हिफ्ज होता है, कुरान करीम फुरकान हमीद नाजरा होता है और साथ में नात एकेडमी का जो सिलसिला होता है हफ्ता पीर बुध ये दिन मुख्तस कर रखे हैं नात। सही तो वो एकेडमी जो है शाम में लगती है बाद नमाज मगरिब से लेके 2 घंटे की क्लासेस होती है। उसमें बच्चों और बच्ची को फीस है भी लिल्ला, हमारे यहाँ कोई फीस अल्हम्दुलिल्लाह नहीं ली जाती है। और साथ में बताता चलूँ, जब जाहिर सी बात है हमारे पास हैदराबाद के अंदर मेहरान टेलीविज़न जैसा अगर प्लेटफॉर्म मौजूद है ना, तो अल्हम्दुलिल्लाह बहुत प्यारे अंदाज से जो है हमें बच्चों को सीखने को भी मिलता है, हौसला अफजाई भी होती है। यही मेहरान टीवी है, इसी मेहरान टीवी से वो बच्चे जो सीखने के आगाज़ में थे आज वो इस मकाम पे हैं। अरसा दराज पहले वो यहाँ पढ़ के गए, आज माशाल्लाह वो निजी चैनल्स पर जो है अपनी परफॉर्मेंस जो है कर रहे हैं। माशाल्लाह तो भाई जाहिर से पता है ऐसे प्लेटफॉर्म बहुत कम है और हमें चाहिए, हमें अगर हमारा बच्चा कुरान की तिलावत करता है हमें उसको प्रोमोट करना चाहिए, अगर वो नात पढ़ता है हमें उसको प्रोमोट करना चाहिए, अगर वो डिबेट करता है हमें प्रोमोट, कोई भी वो अच्छा काम करता है तो हमें उसको चाहिए प्रोमोट करना। जी बिल्कुल बिल्कुल। अच्छा जी अॻियां वधूं था, खतीजा से मौजूद है। खतीजा आपसे नातिया कलाम सुनेंगे, बिस्मिल्लाह कीजिए। कोई मिसल मुस्तफा
का कभी था ना है ना होगा, किसी और का ये रुतबा कभी था ना है ना होगा। उन्हें खल्क कर के नाज़ा हुआ खुद ही दस्ते कुदरत। उन्हें खल्क कर के नाज़ा हुआ खुद ही दस्ते कुदरत। कोई शाहकार ऐसा, कोई शाहकार ऐसा कभी था ना है ना होगा। मेरे ताके जाम में निस्बत के चराग जल रहे हैं। मेरे ताके जाम में निस्बत के चराग जल रहे हैं। मुझे खौफ तीरगी का कभी था ना है ना होगा। मुझे खौफ तीरगी का किसी वहम ने सदा दी, कोई आपका मुमासिल। किसी वहम ने सदा दी, कोई आपका मुमासिल। तो यकीन पुकार उठा, तो यकीन पुकार उठा कभी था ना है ना होगा। कभी था ना है ना होगा। मैं कोई मिस्ल मुस्तफ़ा का। सुभान अल्लाह जी, सुभान अल्लाह, माशा अल्लाह, माशा अल्लाह। अच्छा, हज़रत अली करमुल्लाह वजह जिन जो कॉल मुबारक है त इल्मु जेको आहे उहो सभ खां वधीक आहे ऐं जेका दौलत आहे उहा यकीनन इंसान खे संभालणी पवंदी आहे। इल्मु अव्हां जी संभाल करे रहियो हूंदो आहे, जॾहिं त जेका दौलत आहे उनखे अव्हां खे संभालणो हूंदो आहे। ऐं असां ॾिसंदा आहियूं अञा आम ॾींहंनि में जेकॾहिं तव्हां वटि सुठो मोबाइल फ़ोन आहे
ऐं तव्हां ईअं ई रस्ते खां वञो पिया त तव्हांखे खुटको थींदो त बाबा हेतिरनि पैसनि जो मूं वटि मोबाइल फ़ोन आहे, इन जी मूंखे हिफ़ाज़त करणी आहे, ऐं तव्हां हरू भरू हुनखे कॾहिं ॿाहिरि न घुमंदव। ऐं जेकॾहिं माना असां छोकिरियूं ॿाहिरि वञूं था, काॾे वञिणो हूंदो आहे, जेकॾहिं गोल्ड कुझु बि पातल हुजे न त टेंशन थींदो आहे ऐं बार बार ख़्यालु कयो वेंदो आहे, बार बार हुनखे चेक कयो वेंदो आहे, या को अमाउंट असां वटि असां सां गॾु पियो हुजे ऐं असां काॾे सफ़र ते हुजूं, किथे बि वेंदा हुजूं त असांखे जेको आहे न टेंशन थींदो आहे त असां वटि हेतिरा पैसा पिया आहिनि, ऐं बार बार जेको आहे न उहो जेको बैग हूंदो आहे उनखे पाण सां गॾु ई कैरी कंदा आहियूं। पर इल्मु उहा दुनिया जी वाहिद शइ आहे जेका इंसान जी हिफ़ाज़त करे थी, तव्हांखे प्रोटेक्ट करे थी। इल्मु ॾियण सां वधे थो, इल्मु विरहाइण सां वधंदो आहे, बल्कि उन में अञा निखार पैदा थींदो आहे। उनजी इहा ख़ूबसूरती आहे, जेतिरो तव्हां इल्मु विरहायो, जेतिरो तव्हां सिख्या ॾींदा वठो, तव्हां पाण पॉलिश थींदा आहियो। सो असां वटि ॿिनि शयुनि जी हमेशह दुनिया में माना इहा जेका आहे सो जंग बि रही आहे। इंसानु चाहींदो आहे त अॻियां वधूं ऐं मालो दौलत बि इंसानु गॾु कंदो आहे, पर सभु शयूं ॾाढियूं टेम्पररी हूंदियूं आहिनि। पर जेको इल्मु आहे, जेको अदब ताईं सिखो था ऐं जंहिं अंदाज़ में तव्हां पंहिंजे किरदार खे खणी हलो था, तव्हां पंहिंजी शख़्सियत खे ठाहियो था, ऐं पोइ वरी उन इल्म जे आधार ते तव्हां पंहिंजो यकीनन अमल ख़ूबसूरत रखो था, त पोइ दुनिया तोड़े आख़िरत में अव्हांखे कमु अचे थो। ऐं इंसानु यकीनन उन पंहिंजे पैटर्न में हलंदे हलंदे सिर्फ़ु पंहिंजे लाइ उहे सभु शयूं कलेक्ट कोन कंदो आहे, पंहिंजे लाइ सभु कुझु कोन करे रहियो आहे, पर उहो इंस्पिरेशन बि बणिजी वेंदो आहे। ऐं तव्हां जॾहिं इंस्पिरेशन बणिजी था वञो, उन मक़ाम ते पहुची था वञो, त पोइ तव्हांखे ॾिसी करे पोइ तव्हांखे फॉलो कयो वेंदो आहे। नाज़रीन, वक़्तु थी वियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो। असां पहिरियां ब्रेक जी तरफ़ अॻियां वधूं था, पोइ ट्रांसमिशन खे कंटिन्यू कयूं था। साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चांहि, ऐं टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजण सबबि सिंध जी सभ खां वधीक पसंदि कई वेंदड़ चांहि आहे। काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। नाज़रीन, सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार चवां थी, अज़मत रमज़ान में माह रमज़ान जो महीनो ऐं हीअ ट्रांसमिशन अव्हां ताईं माशाअल्लाह पूरा 21 ॾींहं अव्हां ताईं असां हीअ ट्रांसमिशन लाइव पहुचाई आहे। अॼु 22 रोज़ो आहे ऐं 21 रोज़े ते जॾहिं आख़िरी अशरो हूंदो आहे त एतिकाफ़ में नौजवान वेहनि था, माण्हू एतिकाफ़ में वेहनि था ऐं मस्जिदुनि जूं रौनकूं बहाल हूंदियूं आहिनि, मस्जिदूं ख़ूबसूरत नज़र अची रहियूं हूंदियूं आहिनि। तव्हां माना ॾींहं जे टाइम ते बि अव्हां गुज़रो कंहिं मस्जिद खां, तव्हांखे ख़बर ॾिसंदा आहियो त ख़बर पवंदी आहे, लॻंदो आहे त माना आस पास ॾिसी करे त माह रमज़ान जो महीनो आहे। कंहिं स्ट्रीट मां जॾहिं निमाज़ जो टाइम थिए थो, रोज़े खुलण जो टाइम वेझो वेझो हूंदो आहे, त असां कंहिं बि स्ट्रीट मां गुज़रंदा आहियूं त उन स्ट्रीट जूं बि पंहिंजियूं जेको आहे न रौनकूं हूंदियूं आहिनि। तव्हां ॾिसंदव त मुख़्तलिफ़ जेको आहे सो शयूं विरहाइण जे लाइ पियूं हूंदियूं। उहा ॿी ॻाल्हि आहे त असां वटि महांगाई कुझु घणी थी वेंदी आहे ऐं माण्हुनि खे रिलीफ कोन मिलंदो आहे, आम आवाम खे रिलीफ कोन मिलंदो आहे, पर पोइ बि शहरनि जी जेका रौनक आहे उहा पंहिंजी हुजे थी। ऐं हिन वक़्तु अच्छा इहो बि माना सोशल मीडिया ते घणे भाङे डिस्कस थिए पियो, बल्कि टेलीविज़न चैनल्स ते बि, त असां वटि जॾहिं बि माह रमज़ान जो महीनो ईंदो आहे या वेझो ईद हूंदी आहे त शॉपिंग्स घणे भाङे कई वेंदी आहे, पर हिन वक़्तु दुकानदार बि किराए कनि पिया त बनिस्बत जॾहिं पोयां सालनि खे असां ॾिसूं था त घणा माण्हू अचनि पिया ख़रीदारी जे लाइ, पर हिन वक़्तु उन मुक़ाबले में घटि माण्हू आहिनि। त यकीनन असां वटि महांगाई पंहिंजे हिसाब सां हिकिड़ो आहे, ऐं हिन वक़्तु जेको आहे तेल ऐं डीज़ल जो जंहिं अंदाज़ में असां वटि क़ीमतूं वधियूं आहिनि, त हर को जेको आहे सो माण्हू परेशान ज़रूरु आहे, या उहो सफ़ेद पोश इंसानु तमामु घणो सर्वाइव करे पियो। अलाह साईं आसानियूं अता फ़रमाए तव्हां हीअं असां सभिनीनि जे लाइ, छो त असां जंहिं मुल्क में रहूं था, असां वटि आस पास कुझु बि थींदो आहे त क्राइसिस असांजे मुल्क में तमामु घणा वधी वेंदा आहिनि। पोइ बि असां माना ट्रांसपोर्ट खे ॾिसूं पिया त उहे अलॻि मसइला आहिनि, एजुकेशन जा असां वटि अलॻि मसइला आहिनि, ऐं तव्हां जेको आहे सो मार्केट्स में वञो, अव्हां बाज़ारुनि में वञो त अव्हांखे थोरो घणो अंदाज़ो लॻी वेंदो, थोरो असांखे उहो जेको आहे न डिफरेंस महसूसु ज़रूरु थिए थो। सो अलाह साईं खां पाण सभु दुआगू ज़रूरु आहियूं त रब साईं रहम करम अता फ़रमाए। नाज़रीन, अॻियां वधूं था ऐं असां वटि माशाअल्लाह असां कारी साहब बि मौजूदु आहिनि, मोहम्मद अली साहब, ऐं ॿ नंढड़ियूं बि नात ख़्वान मौजूदु आहिनि, हुरैन फातिमा ऐं खतीजा खलील। हुरैन, क्या कहती हैं, आपसे नातिया कलाम सुने हम? कुछ चंद अशार सुनाएंगी जी? आपको जो पसंद हो नात, बहुत ज़्यादा जो आप पढ़ती हो, आप वो सुनाएंगी हमें जी। बिस्मिल्लाह। उनकी चोखा
चौखट पे जबी जिसने झुकाई होगी, उसकी किस्मत पे फिदा सारी खुदाई होगी, उनकी चौखट सांस लेता तो आती है महक तैबा की, सांस लेता तो आती है महक तैबा की, ये हवा कूचाए सरकार से आई होगी, ये हवा कूचाए सरकार से आई होगी, उनकी चौखट। अल्लाह। हुरैन, बहुत प्यारी आवाज़ है। अच्छा हुरैन, कौन सिखाता है आपको नातिया कलाम? आप किस तरह प्रैक्टिस करती हैं? दिन में एक दो मरतबा आप पढ़ती हैं? जी, कौन सिखाता है? मेरे उस्ताद गुलाम हुसैन वाहिदी उस्ताद। माशाल्लाह जी। और फिर आप एकेडमी जाती हैं? जी, कितना टाइम रहती हैं एकेडमी में? 2 साल हो गए शायद। हाँ, लेकिन एक दिन में आप कितना टाइम होता है मखसूस जब आप एकेडमी में होती हैं? 2 से 3 घंटे। माशाल्लाह जी, माशाल्लाह। मतलब अच्छी प्रैक्टिस होती है। और आप स्कूल भी जाती होंगी? जी जी। हाँ, तो स्कूल का भी जिक्र करें। कौन से स्कूल में जाती हैं? कौन सी क्लास में पढ़ती हैं हुरैन? सेकंड क्लास में पढ़ती हैं। माशाल्लाह जी। अच्छा जी, अॻियां वधूं था। असां वटि खतीजा बि मौजूदु आहे। सो खतीजा खां नातिया कलाम ॿुधंदासीं। जी खतीजा, बिस्मिल्लाह। मरहबा सैयदी मक्की मदनीयुल अरबी, मरहबा सैयदी मक्की मदनीयुल अरबी, दिलो जां बाद फिदायत चे अजब खुश लकबी, दिलो जां बाद मन बेद बजमाले तो अजब हैरानम, मन बेद बजमाले तो अजब हैरानम, अल्लाह
जमालस्त बदी बुल अजबी अल्लाह अल्लाह चे जमालस्त बदी बुल अजबी मरहबा सैयदी सैयदी अंता हबीबी ओ तबी बेक़ल्बी सैयदी अंता हबीबी ओ तबी बेक़ल्बी अमदा सूए तू अमदा सूए तू कुदसी पिए दरमा तलबी मरहबा सैयदी नखले बस्ताने मदीना ज़तू सर सब्ज़ मदान नखले बस्ताने मदीना ज़तू सर सब्ज़ मदान ज़ाशुदा शोहराए आफाक ये शीरी रुतबी मरहबा सैयदी चश्मे रहमत बाकुशा सूए मनन दाज़े नज़र चश्मे रहमत बाकुशा सूए मनन दाज़े नज़र ए कुरैशी लक़बी हाशिमियो मुत्तलबी मरहबा सैयदी माहमातश नालबा नीमो तुई आबे हया माहमातश ना तुई माहमातश नालबा नीमो तुई आबे हयात लुत्फ फरमा के जहद में गुजारत तशना लबी मरहबा सैयदी मक्की मदनीयुल अरबी मरहबा सैयदी। अल्लाह खतीजा, माशाल्लाह खतीजा, बहुत प्यारी आवाज़ है आपकी, बहुत ख़ूबसूरत अंदाज़ में आपने नातिया कलाम पढ़ा है। असां अॻियां वधूं था नाज़रीन, ब्रेक जो टाइम थी वियो आहे ऐं साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो। टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे ऐं टपाल मेज़बान जो रंग ख़ूबसूरत ऐं अहिड़ो बहितरीनु आहे जो हर सिप में मज़ो मिले थो। काॾे न वञिजो, तव्हां असां सां गॾु रहिजो।
नाज़रीन सभिनी ॾिसंदड़नि खे भली कार चवां थी अज़मत रमज़ान में ऐं माह रमज़ान जी ट्रांसमिशन माशाअल्लाह ॾाढे ख़ूबसूरत अंदाज़ में अवां ताईं पहुचे थी ऐं रोज़ जे बुनियाद ते माशाअल्लाह कोशिशि हूंदी आहे असांजी त पूरी एंटायर टीम जी त असीं सुहिणे अंदाज़ में ट्रांसमिशन अवां ताईं पहुचायूं पोइ पूरो जो पूरो क्रेडिट ज़ाहिरी ॻाल्हि आहे असांजे महिमाननि ॾे वञे थो अचनि था ऐं माशाअल्लाह सां लबाइक चई करे हिन ट्रांसमिशन में शरीक थियनि था ख़ूबसूरत अंदाज़ में नातिया कलाम पढ़नि था त यकीननि उहो ज़िक्र ऐं उहो फ़िक्र ॾाढो सुहिणो अवां ताईं पहुचे थो अच्छा असां जेकॾहिं सोच जी ॻाल्हि कंदा आहियूं मौला अली लेकराम जिन जो कॉल मुबारक आहे त सुठी सोच इंसान जे लाइ ख़ूबसूरत इनाम आहे ऐं सुठी सोच तव्हांजे अमालनि खां वधीक हुनजो जेको इनाम आहे अव्हांखे ॾिनो वेंदो छो त हक़ीक़त में जेको अमाल हूंदो आहे यानी तव्हां जेको कुझु करे रहिया हूंदा आहियो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे माण्हू ॾिसंदड़ हूंदा आहिनि तव्हां को बि सुठो कमु कयो था तव्हांजी तारीफ़ थिए थी माण्हू ॾिसनि था ऐं ॿिनि चइनि माण्हुनि जी ज़ुबानी उहा ॻाल्हि जेको आहे सर्कुलेट थिए थी अॻियां ताईं पहुचे थी त सोसाइटी एक्सेप्ट कंदी आहे त बाबा फलाणो माण्हू ॾाढो सुठे किरदार जो माण्हू आहे फलाणे माण्हू जा कम ॾाढा सुठा आहिनि ॾाढी भलाईअ जा कमु करे रहियो हूंदो आहे ऐं हमेशह जेको आहे असां हुनखे नेक साले ॾिठो आहे ॾाढो सुठो इंसानु आहे इन तरह जूं तारीफ़ूं असां ॿुधंदा आहियूं पर सोच कोई कंहिंजी ॾिसी कोन सघंदो आहे ऐं जेकॾहिं ख़ूबसूरत सोच आहे तव्हां हमेशह पंहिंजे ज़हन में कंहिंजे लाइ हरूभरू तव्हां वटि कोई गुमान कोन्हनि की हरूभरू कंहिंजे लाइ तव्हां वटि जेको आहे सो नफ़रत न आहे बुग़्ज़ न आहे तव्हां कंहिंजे लाइ बारे में बुरो कोन था सोचो ऐं हमेशह सुठी सोच रखो था त उनजो जेको इनाम आहे उहो तव्हांजे अमालनि खां वधीक ख़ूबसूरत तव्हांखे मिले थो त इन खां वधीक ॿियो इंसान खे छा खपे त चवंदा आहिनि त हिकिड़ी अव्हांजी जेका आहे सा तन्हाई ऐं ॿियो अव्हांजी जेका सोच आहे उहे ॿई ख़ूबसूरत हुजणु खपनि ऐं जेको आहे न पोइ इंसानु ॾाढो सेटिस्फाई पिणु हूंदो आहे नाज़रीन असां अॻियां वधूं था ऐं अज़मत रमज़ान सां साथ मौजूदु आहे टपाल मेज़बान जो टपाल मेज़बान जी सभ खां सुठी ॻाल्हि इहा आहे त हमेशह उहो ई बहितरीनु ज़ाइक़ो ॾींदी आहे इन जे लाइ टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर पसंदि कई वेंदड़ चाहे आहे अॻियां वधूं था ऐं नातिया कलाम असां ॿुधंदासीं सो पहिरियों नातिया कलाम ॿुधूं था कारी मोहम्मद साहब मौजूदु आहिनि उन्हनि खां नातिया कलाम ॿुधूं था जी बिस्मिल्लाह करम मांगता हूँ अता मांगता हूँ इलाही मैं तुझसे दुआ मांगता हूँ अता कर तू शाने करीमी का सदका दिला दे इलाही रहीमी का सदका न मांगूंगा तुझसे तो मांगूंगा किससे तेरा हूँ मैं तुझसे दुआ मांगता हूँ जो मुफलिस है उनको तू दौलत अता कर जो बीमार हैं उनको सेहत अता कर मरीजों की खातिर शिफा मांगता हूँ इलाही मैं तुझसे दुआ मांगता हूँ जो नादार है कुछ नहीं जिनके पल्ले उन्हें भी दिखा दे हरम के तू जलवे हुजूरी हो सबकी दुआ मांगता हूँ इलाही मैं तुझसे दुआ मांगता हूँ इलाही तुझे वास्ता पंजतन का हो शादाब गुंचा दिलों के चमन का मैं सदकाए गौसल वरा मांगता हूँ इलाही मैं तुझसे दुआ मांगता हूँ आमीन आमीन माशाअल्लाह इलाही ख़ूबसूरत आवाज़ ऐं इहा दुआ ॾाढी ख़ूबसूरत आहे जॾहिं जॾहिं बि हिन दुआ खे पाण ॿुधंदा आहियूं त
दिलि सां पाण आमीन चई रहिया हूंदा आहियूं ऐं जीअं ई लफ़्ज़ माना कोई बि नाज़ ख़्वान जी ज़ुबान मां उहे अदा थींदा आहिनि ऐं उहे दिलि ताईं पहुचंदा आहिनि ऐं असां बिला शुबा असीं आमीन चवणु शुरू थींदा आहियूं। बेहदि ख़ूबसूरत दुआ, बेहदि ख़ूबसूरत दुआ, ख़ूबसूरत आवाज़। ऐं अॻियां वधूं था, नातिया कलाम ज़रूरु ॿुधंदासीं, पर छा आहे त टाइम जेको असां वटि मख़सूसु हूंदो आहे, कोशिशि हूंदी आहे त यकीनन उन पूरे टाइम में असां जेको आहे घणो खां घणो टाइम असां पंहिंजे आयल मुअज़्ज़िज़ महिमाननि खे ॾियूं, पर नाज़रीन वधीक वक़्त जूं घणियूं मूंखे इजाज़त ॾियनि नथियूं। सो लास्ट में नातिया कलाम ज़रूरु ॿुधंदसि, पर पहिरीं तव्हां मूंखे इजाज़त ॾींदव ऐं मुंहिंजी इंटायर टीम खे इजाज़त ॾींदव, मुंहिंजे सभिनीनि आयल मुअज़्ज़िज़ महिमाननि खे इजाज़त ॾींदव। थैंक यू सो मच, आप आए और आप सबकी मौजूदगी में बहुत खूबसूरत अंदाज में ये ट्रांसमिशन हमारे तमाम व्यूअर्स तक पहुंची है। नाज़रीन, हिन पूरी ट्रांसमिशन सां साथ मौजूद रहियो टपाल मेज़बान जो, ऐं टपाल मेज़बान सिंध जी पहिरियों नंबर चाहे टपाल मेज़बान प्रीमियम क्वालिटी हुजण सबबि सिंध जी सभ खां वधीक पसंदि कई वेंदड़ चाहे आहे। पंहिंजी दुआउनि में भरपूर रखंदो यादि ऐं वेंदे वेंदे ख़ूबसूरत आवाज़ हूंदो ख़तीजा ख़लील जो। नातिया कलाम ॿुधंदासीं ख़तीजा खां। जी बिस्मिल्लाह ख़तीजा। बड़ा लजपाल अली जो लगियां ने भा जान दे जिदे कोलो तू सड़दा ओ अरशा दे राह जान दे। बड़ा लजपाल अली जो लगियां ने भा जान दे। बड़ा लजपाल अली जो लगियां ने भा जान दे जिदे कोलो तू सड़दा जिदे कोलो तू सड़दा ओ अरशा दे राह जान दे। बड़ा लजपाल अली सोना मेरा मौला अली नवाबा दा नवाब अली। सोना मेरा मौला अली नवाबा दा नवाब अली जो हसन हुसैन ते गाजी जे जो हसन हुसैन ते गाजी जे ते हुक्म चला जान दे। बड़ा लजपाल अली सोना मेरा मौला अली रहीम ते करीम अली। सोना मेरा मौला अली रहीम ते करीम अली जो अपने दर दे बंदियां नू जो अपने दर दे बंदियां नू कलंदर बड़ा जान दे। बड़ा लजपाल अली सोना मेरा मौला अली समझ चियोंदा ही नहीं। सोना मेरा मौला अली समझ चियोंदा ही नहीं। ओ अल्लाह दिया ओ जाने ओ अल्लाह दिया ओ जाने ते ओडिया खुदा जान दे। बड़ा लजपाल अली जो लगियां ने भा जान दे। बड़ा लजपाल अली रमज़ान